कि भाई गवर्नमेंट नोटिफिकेशन कढंदी कि चाहे स्कूल में एक बार हुजे पर वो सिंधी आए तो उन्हें के कंपलसरी सिंधी सब्जेक्ट रखणो आ। उन्हें जो सिंधी पेपर क्वेश्चन पेपर निकरंदो उन्हें के सिंधी भाषा में वो पेपर लिखणो आ ऐं उन्हें में 5 कक्षा ताईं पास थियणो आ। वो सिंधी ॿार हिकु ही हूंदो, वांदो ना आहे, वो उते भले न पढ़े पर उन्हें लाए टीचर उत्पन्न थींदा, कोचिंग क्लास निकरंदा, ट्यूशन क्लासेस निकरंदा। सिंधी ॿार के ख़बर आ कि मां 5 कक्षा ताईं मूंखे कंपलसरी इन जा सवाल जवाब करणा आहिनि त वो पढ़ंदो कंपलसरी। हींअर तव्हां केतिरा बि भाषण कंदव हिकु माण्हू न पढ़ंदो आहे। मां चैलेंज थो चवां, हिकु छोकिरो न पढ़ो, तव्हांजा पंहिंजा संतान न पढ़ंदा, तव्हां पंहिंजा संतान पाण हिंदी में ॻाल्हाईंदा हूंदा, बराबरि आहे की न? त इहो जेको आहे न कंपलसरी हूंदो त तव्हांखे कराइणो आहे। माउ बाप बि जागरूक थींदा कि छोकिरे खे 5 दौरण ताईं पढ़ाइणो आहे त उहो पाण बि ॻाल्हाईंदा। ॿी ॻाल्हि, 1 मिनट जरा, टेकचंदानी जी, हे गुजरात जो टॉप पेपर आहे, गुजरात समाचार एतिरो वॾी जेकी पब्लिसिटी वारो पेपर आहे सॼे हिंदुस्तान में हलंदो आहे। उन में लिखियलु आहे બાળકોના માનસિક વિકાસ માટે તેને માતૃભાષામાં જ શિક્ષણ આપવું જરૂરી છે। એક બડી इन पेरेंट जो अकल जो या हिंदी में बता रहा हूं मैं आपको कि इसमें ऐसा लिखा है बालकों का मानसिक विकास अगर आपको करना है, हाँ, तो जो कम्युनिटी में बच्चा पैदा हुआ है उसी कम्युनिटी लैंग्वेज में उसको सिखाना चाहिए। तो वो क्या होगा, मातृभाषा अपनी जीवंत रहेगी उसकी। इसके लिए देखो पहले क्या था, हिंदी कंपलसरी था पूरे हिंदुस्तान में, फिर गुजरात गवर्नमेंट में हमने गुजराती वहाँ पे करवाया, महाराष्ट्र में मराठी चलता है, कन्नड़ में कन्नड़ चलता है, हैदराबाद में तेलुगु में वो चलता है, तो अपना सिंधी भाषा क्यों नहीं चले? वो मांगोगे तो चलेगा ना। तो यो पाण के घुरणो आहे ऐं उन लाइ असां कोशिशि कंदासीं, तव्हां खाली असांखे मदद कयो। त उते असांखे ये गवर्नमेंट जी फैसिलिटीज़ या सिंधियत जे विकास जे लाइ, जिते असांजा रुगो 38 घर आहिनि मेन घर, जीअं असीं 2 भाउर आहियूं त असां वी आर कंसिडर्ड एज अ 1 फैमिली, त अहिड़ी तरह सां वधि में वधि 45-50 हूंदासीं घर। ऐं आसाम में 70-80 घर आहिनि, गुवाहाटी में 2, सॼे आसाम में या चइजे कि सॼे नॉर्थ ईस्ट में 7 सिस्टर्स में मैक्सिमम घर गुवाहाटी में ऐं आसाम में ऐं तंहिंखां पोइ शिलोंग में आहिनि। असांजे सॼे मेघालय में हिकु बि सिंधी कान्हे अदर शहरनि में। त उते फैसिलिटीज़ जी डिमांड कीअं कजे ऐं उते विकास जो कीअं कजे, उहो थोरो कंफ्यूजन आहे। जी जी, हाणे ॾिसो, यहूदी जेके आहिनि, सिर्फ़ 400 पॉपुलेशन, 400 माण्हू आहिनि गुजरात जे अंदरि, 6.5 करोड़ जी वस्ती आहे, उन में यहूदी सिर्फ़ 400 आहिनि। उन्हनि पंहिंजो हक़ सेंट्रल गवर्नमेंट खां लघुमतीअ में वरितो ऐं उन्हनि जा सभु फ़ाइदा उन्हनि खे मिलणु चालू थी विया हिन जनवरी खां वठी। त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी गवर्नमेंट खे केरु ख़बर ॾींदो कि सिंधी केतिरा आहिनि? उहो तव्हांजो कमु आहे, असीं ॾींदासीं, बराबरि आहे। ऐं तव्हां ख़ाली हिकु लव लेटर लिखंदा कि ये मेरे को करके दो, तो उहो न थींदो। उहो तव्हांखे रूबरू वञिणो आहे, पंहिंजी संस्था वञणी आहे, तव्हांजा जेके 80 घर आहिनि उन्हनि जी सभिनि जी साइन खपनि, वो 80 ॼणा मिली करे उते रजूआत कनि कि भाई हम माइनॉरिटी में हैं और हमारे को ये लाभ दूसरे को मिलता है, वो हमको मिलना चाहिए। लिखित में कॉन्स्टिट्यूशन में आहे न, वो न चई सघंदो कोई बि ॾिसो मिनिस्टर या अधिकारी कॾहिं बि नेगेटिव न ॻाल्हाए सघंदो, उनखे कमु करिणो हुजे या न करिणो हुजे, तॾहिं ईअं न चवंदो कि ये नहीं करूँगा। वो लेटर तव्हां लिखंदव, उन में इनवर्ड आउटवर्ड नंबर लॻंदो आहे, उनखे तव्हांखे जवाबु ॾियणो आहे, चाहे नेगेटिव जवाबु ॾिए या पॉजिटिव ॾिए, बाक़ी तव्हांखे उनखे जवाबु ॾियणो ई आहे कि छो न थींदो। बोलो।
न जीअं हू उन्हनि खे हिकु ॿ दफ़ो असीं जीअं पंहिंजे गवर्नर वटि वियासीं, गवर्नर अथॉरिटी कान्हे, हा, तव्हां सम्झो या ॻाल्हि में असीं गवर्नर डीएम वटि वियासीं। न डीएम बीएम अथॉरिटी कान्हे, जेको उते मिनिस्टर आहे उन खे मिलणो आहे, चीफ मिनिस्टर आहे उन खे मिलणो आहे, हाँ। गवर्नर खे इहे मोकिलींदा तॾहिं उहो साइन कंदो। असीं चीफ मिनिस्टर ताईं बि वियासीं न, उन खे लेखित में ॾियणो आहे त लेखित जवाबु मिलंदो तव्हांखे, ऐं उहो छो नेगेटिव मिलियो उन जो जवाबु मूंखे ॾेखारिजो, मां तव्हांखे ॾींदुसि छो मिलियो। मां तव्हांखे गांधीधाम जी ॻाल्हि कयां, गांधीधाम में तोलानी स्कूल्स आहिनि, उते हिकु ई टीचर आहे, उन खे बि हींअर फाज़ल करे छॾियऊं, उहे सभु मूं वटि आया गांधीनगर, उन जे साम्हूं लड़ी करे हींअर उहा कंटिन्यू हले पई थी। भले क्लास 9 पंहिंजो पाण खे सिंधी स्कूल जी माइनॉरिटी जो दर्जो पाण वठी था ॾियूं पिया, अहमदाबाद में बि आहिनि, पर हिकु बि सिंधी टीचर पाण रखूं कोन था, हिकु बि सिंधी ॿार खे कोई लघुमती जो वाइदो पाण ख़ुदि नथा ॾियूं पिया, त ॿियनि कीअं घुरी सघंदासीं। हे वेठा आहिनि हिते, पुछो न हिननि खां, कंहिं सिंधी ॿारनि खे तव्हां फ्री पढ़ायो, कंहिं सिंधी ॿार खे तव्हां फ्री किताब ॾिना या स्कॉलरशिप ॾिनी। गवर्नमेंट भाषाकीय लघुमती खे स्कॉलरशिप ॾींदी आहे, प्राइमरी खां वठी ऐं 12 कक्षा ताईं, कॉलेज ताईं ॾींदी आहे, हायर सेकेंडरी ताईं, कॉलेज में बची वियो हाणे उन एजुकेशन में, बराबरि आहे। त कंहिं बि प्रयत्न कयो उहो सभु पाण खाई वेंदा आहिनि। हाणे त ऑनलाइन आहे, हाणे सिंधी जेके पेरेंट्स आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां, असां वटि हर साल एडमिशन वठणु ईंदा आहिनि, चवंदा आहिनि दादा नानी रुए थी पई, हिन कॉलेज में एडमिशन वठी ॾियो। मां चयो ठीकु आहे भई, आया आहिनि त एडमिशन वठी ॾिबो। हाणे एडमिशन बि अहिड़ी कॉलेज में जेको 100% मेरिट सां हुजे उन में खपेसि। उन खां पोइ असां पुछंदा आहियूं भई छा में खपे, त उनखे ख़बर न हूंदी आहे कि ॿारु छा थो पढ़े पियो। पेरेंट्स जी ॻाल्हि थो कयांव तव्हांखे, उहो हुतां मोबाइल लॻाईंदो, पोइ पुछंदो पुटु छा में खपई, त उहो चवंदी भई मूंखे कॉमर्स में खपे। उहा ख़बर न अथसि कि कॉमर्स छा आहे, बीकॉम आहे छा आहे, उनखे बि ख़बर न आहे। उन में वरी 2 क्वेश्चन ईंदा आहिनि कि भई गुजराती मीडियम में खपे या इंग्लिश मीडियम में खपे, वरी फ़ोन लॻाईंदो। उन खां पोइ वरी 2 क्वेश्चन ईंदा आहिनि, कॉलेज जेकियूं हलंदियूं आहिनि, मॉर्निंग हलंदियूं आहिनि, इवनिंग नून हलंदियूं आहिनि, कि भई छा में खपे, मॉर्निंग में खपे नून में खपे, वरी लॻाईंदो। उन खां पोइ लास्ट क्वेश्चन ईंदो आहे कि भई तुंहिंजी मार्कशीट, त उहो खणी न ईंदो आहे। वरी हुनखे पुछंदो त भई घणा परसेंटेज अथसि, 48, 39, इंग्लिश में 23 मार्कूं, बराबरि आहे। ऐं खपेसि छा में, इंग्लिश मीडियम में खपेसि। अहिड़ी त पाण में ग़रीबी आहे, दरिद्रता आहे, त पहिरीं त पंहिंजो पाण खे सुधारणो पवंदो, उन खां पोइ ॿियो अॻियां हलंदो। मूंखे हिते वेठा आहिनि, उन मां पुछांव तव्हांखे कि तव्हांजे पासे में पुलिस इंस्पेक्टर केरु आहे, उतां जो पार्षद केरु आहे, धारासभ्य केरु आहे, MP केरु आहे या कलेक्टर केरु आहे, कंहिंखे ख़बर न हूंदी। त इहा ख़बर तव्हांखे प्राइमरी कान्हे। तव्हां वटि पेपर अचे थो, पेपर पढ़ो कोन था। तव्हां वटि TV आहे, 6 चैनल न्यूज़ जा हलनि था, 7 हलनि था, सभु एंटरटेनमेंट न्यूज़ चैनल ॾिसंदव, अरे न्यूज़ उहो ॾिसंदव, पर न्यूज़ कॾहिं न ॿुधंदव। तव्हांखे ख़बर न हूंदी कि कल्ह बजट थियो त हुन में कहिड़ो फ़ाइदो मिलियो, कहिड़ो नुक़सानु थियो। पोइ पाण ख़ाली सरकार खे गारियूं ॾींदासीं, पार्षद खे गालियूं ॾींदासीं, धारासभ्य खे गालियूं ॾींदासीं, कमु नथो करे, छा कंदो? तव्हां वटि अची करे रसोई ठाहींदो छा धारासभ्य? उहो पंहिंजो फ़र्ज़ु आहे उन खां कमु वठण जो। त इहा ॾाढी दरिद्रता आहे। थैंक यू। मां